नाज़रीन, सखर जे आइसोलेशन में कंदरावासी पीरसन फौत थी वियो आहे। इंतजामिया फौती पीरसन के वायरस जो शक ज़ाहिर कंदे लाश वारसन खे ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर फरीद सुमरो। जी फरीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सखर जे कंदरा जे रवासी पीरसन 80 साला अल्लाह वधायो के सीने जी तकलीफ़ थियण बाद उनखे सखर जे सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में आंदो वियो, जिते उनजी चकास कई वई। चकास खां पोइ उनखे जेको आहे आइसोलेशन कयो वियो ऐं उनखां पोइ जेको आहे उनजी तबियत जेको आहे अॼु अचानक ख़राब थी वई, जंहिंजे करे हू फोत थी वियो। फोती जा जेके आहिनि उहे टेस्टूं जेके आहिनि उहे चकास लाइ जेका लेबोरेटरी में मोकिलियूं वयूं, पर अञा उनजी जेका लेबोरेटरी रिपोर्ट अञा न आई आहे। पर डॉक्टरनि जेको आहे हुते ड्यूटी डॉक्टर या जेके लेबोरेटरी डॉक्टर आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त हिन में जेको आहे त 80% जेको आहे त करोना जो जेको आहे वायरस जो जेको अटैक आहे, पर रिपोर्ट अचण खां पोइ जेको आहे हथमी जेको आहे असां रिपोर्ट ॾेई सघूं था। ऐं फोती जो जेको मड़ आहे उहो सखर जे ईदी सेंटर वारनि जे हवाले कयो वियो, जंहिं हुनजे मड़ खे जेको आहे कंदरा जे ॻोठ जेको आहे पहुचायो वियो आहे। जी, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ फरीद तव्हांजी महिरबानी।